नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे غوثپور में ख़बर ॾींदा हलूं त غوثپور शहर जे मोची पाड़े जे रहिवासी नौजवान शोकत भैयो जेको जेरे जे कम न करण सबबि गुज़िरियल 3 महीने खां बिस्तरे भेरे थियल संदसि डॉक्टरनि इलाज लाइ 25 लख तलब कया हुआ। औरत शोकत भैयो वटि इलाज जी रक़म अदा करण जी सघ न हुजण सबबि बेयारो मददगार बणियल संदसि तक जे एमपीए तोड़े एमएनए सार न लधी है। पर غوثپور जे नेशनल प्रेस क्लब जे मेंबरनि पारां औरत शोकत भैयो जे इलाज ने नेशनल प्रेस क्लब जे सरपरस्त आला बरकत भैयो, प्रेस क्लब जे सदर मोहिम खान बाजकानी, जनरल सेक्रेटरी जफर शेरो भैयो ऐं ॿिनि जे उहिदेदारनि जी अॻुवाणी में बस स्टैंड वटि इमदादी कैंप लगाए शहर में झोली मुहिम कई वई है। कैंप ते वेठल नेशनल प्रेस क्लब जे अॻुवाणनि ॿुधायो त जेसीं ताईं औरत जे इलाज लाइ घुर्बल रक़म पूरी न थींदी तेसीं ताईं असांजी लॻायल इमदादी कैंप ऐं शहर में झोली मुहिम वारो सिलसिलो जारी रहंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।